अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार माया मंजर अज़ीज़ हेडलाइन समाटियूं ते ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदालूं। काज़ी अहमद भरिसां क़ौमी इशारा ते अमलदार चौक वटि पोरत जो लाश ठाहियो आहे। फोती जे ॻोठ खावासी लखमीर मला तौर सुञाणप थी आहे। ख़बर अवां सां शेयर कंदालूं। काज़ी अहमद भरिसां क़ौमी इशारा ते अलमदार चौक वटि पोहरत जो लाश ठाहियो आहे। फोती जे ॻोठ खावासी लखमीर मला तौर सुञाणप थी आहे। पुलिस लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। फोती जे चाचे जे चवण आहे त भाइटियो काज़ी अहमद मोड़ ते बागड़ियुनि वटि रहंदो हो। शक आहे त खेसि ज़हर ॾेई मारियो वियो आहे। पुलिस मूजिबि लखमीर मला दिलि जो दौरो पवण सबबि रिक्शा मां किरी फोत थियो आहे। ख़बर काज़ी अहमद खां शेयर कंदालूं। काज़ी अहमद भरिसां क़ौमी इशारा ते अलमदार चौक वटि पोहरत जो लाश ठाहियो आहे। फोती जे ॻोठ खावासी लखमीर मला तौर सुञाणप थी आहे। पुलिस लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। फोती जे चाचे जो चवण आहे त भाइटियो काज़ी अहमद मोड़ ते बागड़ियुनि वटि रहंदो हो। शक आहे त खेसि ज़हर ॾेई मारियो वियो आहे। पुलिस मूजिबि लखमीर मला दिलि जो दौरो पवण सबबि रिक्शा मां किरी फोत थियो आहे। ख़बर अवां सां शेयर करियो नाज़रीन। शक आहे त भाइटे खे ज़हर ॾेई मारियो वियो आहे। चाचे पारां इहो चयो वियो आहे। लखमीर मला दिलि जो दौरो पवण सबबि रिक्शा मां किरी फोत थियो आहे। काज़ी अहमद खां ख़बर शेयर करियूं। क़ौमी इशारा ते अलमदार चौक वटि पोहरत जो लाश ठाहियो आहे।